कराची मां ख़बर ॾींदा हलो त GPACHS ब्लॉक 2 मां वेब टीवी जो CAO तौर अगवा थी वियो। वाक़े जो फिरोज़ाबाद थाणे ते नाले वारे सनतकार अकील करीम ऐं वाब कतवाई समेत ॿियनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। अवामी न्यूज़ अगवा वारे वाक़े जा CCTV फुटेज हथ करे वरिता। फरियादी मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त अणॼातल हथियारबंदनि मुंहिंजे पुट नौमान ऐं वेब टीवी जे CAO फरहान खे ज़बरदस्ती अगवा करण जी कोशिश कई। फरियादी मौजूद मज़ामत ते हथियारबंद मुंहिंजे पुट खे छॾे फरहान खे अगवा करे विया। कुझु मिंटनि बाद अब्दुल वाब कदवाई फोन करे ठाह करण लाइ चयो। सहाफ़ी जे वारसनि इल्ज़ाम हयो त अब्दुल करीम ऐं वाब कदवाई जे चर्ज ते फरहान खे अगवा कयो वियो आहे। पुलिस चवण आहे त वाक़ियो ॿिन्ही धुरनि में पैसनि जी ॾेती लेती तां पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।